Bridge Power Batteries. Quality forever. Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. कामोरन जी बदलिन ते सिंध सरकार ऐं इस्टेब्लिशमेंट डिवीज़न आमो साम्हूं। इस्टेब्लिशमेंट डिवीज़न जवाबी ख़त में सिंध सरकार जे मौक़िफ़ ऐं एतिराज़नि खे रद्द करे छॾियो। हुकुम न मञण वारो सिंध हुकूमत जो अमल गैर क़ानूनी करार। चीफ सेक्रेटरी सिंध ना उमाणल ख़त में इस्टेब्लिशमेंट डिवीज़न जो चवणु आहे त वफ़ाक़ी कामोरन जूं 3 भेरा रोटेशन पॉलिसी तहत बदिलियूं थी चुकियूं आहिनि। उन लाइ सिंध जे चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी जनरल एडमिनिस्ट्रेशन सां मुशावरत कई वई। पंजाब ऐं केपी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न जे ऑर्डर्स ते अमल कयो। सिंध सरकार माज़ी जियां ख़तनि जो को बि जवाबु न ॾिनो ऐं नई वरी उन ते अमल कयो। समूरनि ऑफिसर्स जूं बदिलियूं ज़ाब्तनि ऐं रोटेशन पॉलिसी तहत थियूं आहिनि। उन बावजूदि सिंध सरकार तरफ़ां हुकुमनि ते अमल न करणु गैर क़ानूनी आहे। सिंध सरकार जा एतिराज़ सिविल सर्विस केडर रूल्स 1954 मुताबिक़ न आहिनि। समूरनि ऑफिसर्स जी बदिलियुनि ऐं मुक़ररनि जो इख़्तियार इस्टेब्लिशमेंट डिवीज़न वटि आहे। रोटेशन पॉलिसी तहत थियल बदिलियुनि खे केर बि रोके नथो सघे। पीटीआई हुकूमत जे ख़ात्मे में ही गैस बहरान सूदो समूरनि मसइलनि जो हल आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गैस बहरान ते ॻणिती ज़ाहिर कंदे चयो आहे त मौजूदा हुकूमत में घरनि जा चुल्हा बि थधा थी विया। इमरान ख़ान लगातार बहराननि खे पैदा करे अवाम लाइ ॾुखियायूं वधाए छॾियूं आहिनि। हुकूमत वक़्त ते LNG घुराए हां त अॼु गैस बहरान खे मुंहुं ॾियणो न पवे हां। हुकुमराननि पंहिंजी नाअहली सां गैस महांगी करे अवाम जी पहुच खां परे करे छॾी। हुकूमती नाअहली सबबि सनतूं बि पंहिंजा एक्सपोर्ट ऑर्डर्स पूरा नथियूं करे सघनि। पाकिस्तान में 61 सैकड़ो पीअण जो पाणी सिहत लाइ हानिकार हुजण जो इंकशाफ। पाकिस्तान काउंसिल ऑफ रिसर्च एंड वाटर तरफ़ां पाणी बाबति छिरकाईंदड़ रिपोर्ट जारी। रिपोर्ट में चयो वियो आहे त गैर महफ़ूज़ पाणी जे वाहिपे सां कैंसर जे केसिस में वाधि थी रही आहे। पाकिस्तान में पाणी 61 सैकड़ो हानिकार ऐं रुगो 39 सैकड़ो पीअण जोॻो करार। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त इस्लामाबाद जे हर 3 घर में कैंसर जो मरीज़ नज़र अची रहियो आहे, जंहिंजो कारण पाणी में सिंखियो थी सघे। सिंध में गैस जी अणऐलाने लोड शेडिंग अवाम जो जीअण अज़ाब करे छॾियो। तब्दीली सरकार जे अचण खां पोइ मुल्क लगातार तवानाई जे बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सिंध जे तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त वफ़ाक़ी वज़ीर LNG जी ख़रीदारी ऐं गैस टर्मिनल जे मामले ते लगातार कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि। LNG बाबति महांगी सौदे बावजूदि परदेही कंपनीज़ ऑर्डर्स रद्द करे रहियूं आहिनि। पावर कंपनीज़ ऐं CNG सनत खे गैस फ़रहामी बंदि थियण सां हज़ारे माण्हू बेरोज़गार थी रहिया आहिनि। PTI हुकूमत ॿुधाए त गैस बहरान ऐं अवाम जी परेशानियुनि जो ज़िम्मेवार केरु आहे। शिकारपुर जिले के रखण भरसां ॻोठ रोशन जतोई में शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जी चढ़ाई। पुलिस मुबैना तौर 2 औरतुनि खे खंभे वई। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस इरफान जतोई क़त्ल केस जे बहाने सां हिरासत करे रही आहे। पुलिस जी आई ॾींहुं चढ़ाइनि जीअण अज़ाब करे छॾियो आहे। शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठ ते चढ़ाई करे 2 औरतुनि खे खंभे वई। अहलकारनि औरतुनि ऐं ॿारनि खे तशद्दुद जो निशानो बि बणायो। ॻोठाणनि तरफ़ां आला इख़्तियारनि खां नोटिस वठण जी अपील। गड़ियासीन पुलिस तरफ़ां चढ़ाई ऐं औरतुनि खे गिरफ़्तार करण जी तरतीब। मटियारी में गंदे पाणी जी खॾ में ॿुॾी फौत थियल 2 नींगरनि जे वारसनि तरफ़ां खॾ बंदि कराइण लाइ अदालत सां राब्तो करण जो ऐलान। गुजराती पाड़ी में 2 ॾींहं अॻु नींगर राजबीर ऐं ज़ाकिर पाणी जी खॾ में ॿुॾी फौत थिया हुआ। शादी जे मौक़े ते पेश आयल अफ़सोसनाक वाक़े ते इंतिज़ामिया का बि कार्रवाई न कई। नींगरनि जे वारसनि जो चवणु आहे त पहिरीं बि 3 ॼणा पाणी जी साॻी खॾ में ॿुॾी फौत थिया हुआ। खॾ जी चौधारी भित तामीर कई वञे त जीअं अॻिते अहिड़ा वाक़िया पेश न अचनि। 2 मासूम नींगरनि जो ॿुधी फौत थियण बावजूदि इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि मां केर बि वारसनि ॾांहुं लड़ी न वियो।
मुझे डेरा का जो मुझे पप्पी साथ देना चाहो उन्हें जल्दी तो नहीं जमाना तक डेंट निकल मुझे पीछे और तक डी मुझे बंद पी कर रहा हूँ मैं देख कुरान ने नहीं ट्रेच कर माँ कुरान है दिशा या पान के दिशा वीडियो मुझे डेर बस एक दो वीडियो डेर मुझे अगर ना तो साथ जिन मारो तो ना भी अंदर भाई कितने भी अंदर नौशर फिरोज शहर थारूशा में जहनी तौर बीमार नारी के साहुरन ऐं पेकन मुबैना तौर तशद्दुद बाद घरां कढी छॾियो। नारी मासूम धी सूदो सी में खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। साजदा कलोड़ जो चवणु आहे त साहुरन ऐं पेकन तरफ़ां घरां कढण बाद मस्जिद अॻियां रिली विछाए राति गुज़ारण ते मजबूर आहियां। पंहिंजो ऐं मासूम धी जो पेट पालण लाइ पिनण ते मजबूर थी वई आहियां। नारी तरफ़ां सरकार ऐं सरहदी वारनि खे सहायता जी अपील। ऐं सॼी दुनिया में अॼु माहीगीरी जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। मोहम्मद अली शाह जे लाॾाणे बाद फिशर फोक फोरम ॿिनि धड़नि में विरहाइजी वई। फिशर फोक फोरम तरफ़ां माहीगीरी जे आलमी ॾींहुं ते रैली लाइ धार धार दावतनामा जारी। मुस्तफ़ा मीरानी ऐं मोहम्मद अली शाह जी न्याणी यास्मीन शाह तरफ़ां फिशर फोक फोरम जा चेयरमैन हुजण जी दावा। अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।